बिजली जी सहूलियत आहे न पाणीअ जी सहूलियत आहे। असांजे साहबनि खे आज़ादु असांखे बिल्डिंग जी ज़रूरत ॾियनि। न हिनखे फर्नीचर जो सहूलियत आहे, न की बिल्डिंग जो सहूलियत आहे। असां सते वेही तालीम पिरायूं था, असांखे सभु कुझु सहूलियत न आहे। न पाणी जी पीअण जी सहूलियत आहे, न बाथरूम जी सहूलियत आहे, न बिल्डिंग जी सहूलियत आहे। उस ते असां तालीम पिराए रहिया आहियूं। महिरबानी करे ऑफिसरनि खे ऑर्डर आहे त असांखे सहूलियतूं माना मुहैया कनि। गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल सोभल चांडो 1970 खां वठी करे हलंदड़ तव्हां ॾिसो था न स्क्रीन ते असांजा ॿार न पटोस में रही करे तालीम हासिल करे रहिया आहिनि। असां डी.ओ. ज़िले जे डीसो साहब खे रिक्वेस्ट कयो, उन्हनि खे बि बार बार एप्लीकेशन ऐं वसवार आला अमलदारनि खे बि लिखियो आहे। असांजे हेडमास्टर साहिब काफ़ी कोशिशि कयूं, असां ॻोठाणनि बि जो वॾो कोशिशि आहे उस्ताद त हिते को बि सहूलियत न आहे, न बिल्डिंग जो, न पीअण जे पाणी जो साफ़ मिठो, न कंहिं फर्नीचर जो पंहिंजो खोट आहे। उस्ताद हिकिड़ो ॿार नथो पढ़ाए सघे। हिकु उस्ताद एनरोलमेंट जेका हिन वक़्तु असांजी आहे उहा आहे 110 आहे ऐं जेकॾहिं असांजी अटेंडेंस जेका आहे उहा बि 99% जेका आहे असांजी अटेंडेंस बराबरि आहे। इन जे करे असां वस वारनि अमलदारनि खे रिक्वेस्ट था कयूं त प्लीज़ महिरबानी करे असांखे स्कूल उस्ताद बि ॾियनि ऐं असां गॾो गॾु बिल्डिंग बि ॾियनि। ऐं 110 शागिर्द आहिनि, 110 शागिर्दनि लाइ हिकु उस्ताद आहे। हिननि DC शिकारपुर ऐं आला अमलदारनि खे इहा अपील कई आहे त असांखे जेको आहे बिल्डिंग मंज़ूरु कराए ॾिनो वञे ऐं असांखे फर्नीचर जी जेका खोट आहे उहा फर्नीचर ॾिनो वञे। जेके ॿार आहिनि सर्दी में बि ॿाहिरि पढ़नि था ऐं गर्मी में बि उस में ॿाहिरि, त असांखे इहा जेका सहूलियत आहे त उहा ॾिनी वञे जीअं वधीक ॿार हिते पढ़नि। इसरार अली चांडियो, KTN न्यूज़ रिपोर्टर, सुल्तानकोट। आइसक्रीम माना J for जग, जग माना LCR News Studios में मुख्तसर ब्रेक है। ब्रेक का पूरा वाली से सगला प्रोग्राम न्यूज़ टुडे।